लाड़काणे में ख़बर शामिल कयूं। रतो देरो बाईपास से पुलिस कार्रवाई की है। मुगवी बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस पारां कराची में अगवा थियल वकील मोहम्मद अशरफ के बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। मुगवी के गुज़िरियल रात बलोच कॉलोनी जी हद में अगवा कियो वियो हो। रतो देरो बाईपास से पुलिस के ॾिसी अगवाकार मुगवी के रोड ते छॾे फरार थी वियो। रतो देरो बाईपास से पुलिस की कार्रवाई मुगवी बाज़ियाब करायो वियो आहे। पुलिस पारां कराची में अगवा थियल वकील मोहम्मद अशरफ के बाज़ियाब कराइण जी दावा कई हुई। मुगवी के गुज़िरियल रात बलोच कॉलोनी थाने जे हद में अगवा कियो वियो हो। रतो देरो बाईपास से पुलिस के ॾिसी अगवाकार मुगवी के रोड ते छॾे फरार थी वियो। इन तफ़सील मालूम कयूं था। ब्यूरो चीफ मुनवर इन लाइन ते मौजूद है। जी मुनवर, अपडेट कजो। हाजी लाड़काणो पुलिस जी रतो देरो बाईपास से कामयाब कार्रवाई थी है। कराची में अगवा कयल वकील मोहम्मद अशरफ के पुलिस जो बाजियाब कराए वरतो आहे। गुज़िरियल रात कराची की बलोच कॉलोनी थाने की हद में कार समेत मोहम्मद अशरफ के अगवा किया वियो। एसएसपी लाड़काणो अहमद फैसल चौधरी जो चवण आहे त अगवाकारन मगवी की जामशोर में कार शहरी बी गाड़ी में मुंतकिल किया। वाक़े का सजी सिंध में नाकाबंदी थियल हुई। लाड़काणो पुलिस भी पूरे जिले में मुख्य रोडन से स्नैप चेकिंग करे रही हुई। रतो देरो बाईपास से नाके वट पुलिस के ॾिसी अगवाकारन मगवी के रोड ते छॾे कार समेत फरार थी विया, जंहिंजे पोयां पुलिस रवानी कई वई आहे। एसएसपी जो चवण आहे त जेको मगवी वकील हो उनके बाजियाब करायो वियो आहे ऐं उनखे सिक्योरिटी ॾेई कराची रवानो कयो वियो आहे। बाक़ी जवाबदारनि जे पोयां पुलिस जेको आहे वधीक कार्रवाई करे रही आहे।